अस्सलाम वालेकुम नाज़रीन उम्मीद है तव्हां सब ठीक हूंदा ऐं पंहिंजी ज़िंदगी में खुश हूंदा। नाज़रीन अॼु तव्हांखे अहम तरीन ख़बर सां आगाह कंदसि, पर पहिरियां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल आइकन ते क्लिक कयो ताकि अचण वारी हर वीडियो तव्हां तक पहुची सघे। नाज़रीन त वीडियो जी तरफ़ तव्हांखे वठी थो हलां। नाज़रीन अॼु असां जंहिंजी ॻाल्हि कंदासीं उहो हिकु नाले वारी शख़्सियत आहे। तव्हां बि सुञाणो था, असां बि सुञाणूं था ऐं पूरी सिंध में उहो छायो आहे, जंहिंजो नालो आहे मुमताज़ मौलाई। अहिड़ी तरह मुमताज़ मौलाई जा तव्हां काफ़ी चर्चा बि ॿुधा हूंदा, काफ़ी फेमस फ़नकार बि आहे। पर हिकिड़े शो में हुन ॻाईंदे शराब जे नशे में शलवार में पेशाब करे ॾिनो। नाज़रीन इहो वाक़ियो दादू में पेश आयो 2 ॾींहं पहिरियां। दादू में हिकु शादी जे इवेंट में हू ॻाइण लाइ वियो, जिते हुन शराब जे नशे में टुन थी करे शलवार में पेशाब करे ॾिनो। काफ़ी माण्हुनि वीडियो बि ॾिना, टिकटॉक ते बि ॾिना ऐं स्नैप वग़ैरह ते बि ॾिना ऐं ट्विटर ते बि हिन जो जेको आहे सो पोस्टूं काफ़ी सारियूं लॻियूं त मुमताज़ मौलाई शलवार में पेशाब करे ॾिनो। हक़ीक़तनि जेका वीडियो आहे उहा असां ख़ुदि बि ॾिठी आहे त मुमताज़ मौलाई शलवार में पेशाब करे ॾिनो दादू में। नाज़रीन अहिड़ी नाले वारी शख़्सियत ऐं एतिरो बुरो कमु कंदे, शराब पीअंदे ऐं वरी माण्हुनि जे साम्हूं पेशाब कंदे, त इहो हिकु अजीब ॻाल्हि थी वई। हिन में हिननि जी बेइज़ती बि आहे ऐं ख़ुआरी बि आहे, पर हीअ हिन ॻाल्हि खां मुड़न वारा न आहिनि। त मुमताज़ मौलाई हिकु नाले वारी शख़्सियत आहे, तव्हां बि ॿुधो हूंदो, न तॾहिं बि हर महीने हुन जो न्यू एल्बम अपलोड थींदो आहे ऐं तव्हांखे ईअं असांखे ॿुधण जे लाइ मिलंदो आहे। पर हिन दफ़े मुमताज़ मौलाई हद करे छॾी, पंहिंजी शलवार में पेशाब करे ॾिनई, उहो बि स्टेज ते। माण्हुनि बि ॾिठो ऐं काफ़ी सारा माण्हू हुन ते खिलिया बि सही। एतिरी वॾी बेइज़ती खां बाद बि हुन कल्ह राति हैदराबाद में हिकु शो में ॻायो, परफॉर्मेंस ॾिनी। उते बि हुन शराब जे नशे में टुन हुयो। ॻाल्हि इहा आहे त ही मुड़ण वारा न आहिनि ऐं शराब पीअंदा रहंदा, पर एतिरो कांड करण खां बाद बि ही सुधरनि नथा। नाज़रीन मुमताज़ मौलाई 2 ॾींहं पहिरियां दादू जे हिकु शादी जे इवेंट में आयो हो, जिते हुन शलवार में पेशाब करे वरितो ऐं काफ़ी सारा माण्हू खिलिया बि सही। त नाज़रीन ही हुई असांजी अॼु जी वीडियो। मज़ीद वीडियो ॾिसण जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल आइकन ते क्लिक कयो ताकि अचण वारी हर वीडियो तव्हां तक पहुची सघे। ऐं हा, पंहिंजी क़ीमती राय कमेंट बॉक्स में ज़रूरु ॾींदा त असांखे ख़बर पए त केतिरो तव्हां प्यार था कयो। ऐं हा, सब्सक्राइब ज़रूरु कजो, बेल आइकन ते क्लिक कजो ऐं लिंक डिस्क्रिप्शन में ॾिनल आहे, उते वञी तव्हां इहा वीडियो बि हासिलु करे सघो था।